बुलेटिन नवा की बलिकासम था। बुलेटिन जो आगाज कंदासीन खबर साथ सिंध काबीना मकानी इदारनि जे नुमाइंदनि खे वधीक भागीदार बणाइण ऐं थैलेसीमिया समेत ॿिनि रत जी बीमारियुनि लाइ फाउंडेशन क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे वरितो। जॾहिं त सिंध एजुकेशन फाउंडेशन जी सर्विस ठाहिण जी बि मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिं में 2 वरीह जे NFC एवॉर्ड बाबति रिपोर्ट पेश कई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे साल 2020 ऐं 21 दौरान OZT जी मद में 1,162.41 अरब रुपया मिलना हुआ, जिन मां जुलाई का दिसंबर ताईं 7.669 अरब रुपया मिलिया आहिनि। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मकानी इदारनि जे नुमाइंदनि खे वधीक बाइख्तियार बणायो वेंदो। काबीना इजलास में सिंध एजुकेशन फाउंडेशन जी सर्विस ठाहिण जी बि मंज़ूरी ॾिनी वई, जंहिं तहत मुक़रर तरक़ियुनि पघारनि ऐं सिनाती अलाउंस जा मामला हल कया वेंदा। इजलास में थैलेसीमिया फाउंडेशन क़ाइमु करण जी तरक़ी मंज़ूरी पिणु ॾिनी वई। फाउंडेशन जो सरबराह सिहत वारो सेक्रेटरी हूंदो, जॾहिं त फाउंडेशन 11 मेंबरनि ते मुश्तमिल हूंदी।